जंहिं इंसान में एहसास आहे न उहो इंसान आहे। उहो तव्हांजे हर ॾुख सुख में गॾु बीहंदो, तव्हांजे हर ॾुख सुख में गॾु बीहंदो, हथ हथ मिलाए बीहंदो। यकीन कयो न, जंहिंमें एहसास न हूंदो न उहो जानवर जी मिसाल आहे, हैवान जी मिसाल। कुतो ॿिली जे बचे खे खाईंदो न कुतो, त उनखे इहा ख़बर न पवंदी, त उनखे इहो अहसासु न थींदो त उनजी माउ खे केतिरी तकलीफ़ मिलंदी। त इंसान बि ईअं ई आहे न, इंसान खे इंसान ते अहसासु न अचे त पोइ उहो हैवान आहे, जानवर आहे। उन इंसान में उमेद ज़रे जी बि न रखंदा कयो, बसि उन सां वक़्तु गुज़ारे न सुहिणे तरीक़े, उन सां मिलो बि घटि। जंहिंमें अहसासु न हुजे उन सां मिलो बि घटि, उन सां सलाम दुआ परे खां रखो, बहितर अथव, तव्हांजी हिन में इज़त रहंदी। बेअहसास जेको इंसानु हूंदो आहे न, उहो तव्हांखे उन वक़्त में अज़ियत ॾींदो आहे जंहिं वक़्त में तव्हांजी थोरी मुखालफ़त थी वेंदी आहे। बेअहसास जेको इंसानु हूंदो आहे, जंहिंमें अहसासु न हूंदो आहे, पोइ उहा उनखे ख़बर न पवंदी आहे हिन यार मुंहिंजे मथां केतिरा थोरा कया, हिन यार मुंहिंजे मथां केतिरी महिरबानी कई, हिन यार मूंखे हिकु प्लेट में विहारे खारायो आहे। उनखे इहो अहसासु न थींदो। उन बेअहसास इंसान खे हिकु ई सज़ा ॾियो, कहिड़ी? उन सां मिलण ई छॾे ॾियो। तव्हांजी ज़िंदगी ख़ूबसूरत आहे, ख़ुदा जो कसम, तव्हां अहिड़ी माना मंज़िल ते पहुचंदो जो तव्हां ख़्यालु ख़्वाह बि न रखी वेठा हो। तव्हां बाद में सोचींदो त यार मां हिन जाइ ते कीअं पहुतो आहियां। छो? तव्हां उन बेअहसास जेके इंसान आहिनि उन्हनि खे धिकारियो, उन्हनि खे धिकारियो। जंहिंमें अहसासु न उनखे गॾु खणी बि न घुमो, गॾु खणी बि घुमंदो न, यादि रखो उहे तव्हांजा राज़ तलाश कंदा, राज़ तलाश करे 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 आख़िर में उन वक़्त में तव्हांखे अज़ियत ॾींदा जंहिं वक़्त में तव्हांजे मथां का मुखालफ़त थींदी आहे। मुखालफ़त सम्झो था न, पोइ हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो ई मन मुखालफ़त ते बीहे, पोइ उन सां उहे मिली करे तव्हां सां वार कंदा, तव्हांखे तकलीफ़ ॾींदा, तव्हांखे अज़ियत ॾींदा, तव्हां ज़हनी मरीज़ थी वेंदो। कोशिशि इहा कयो जेके बेअहसास आहिनि न पंहिंजी ज़िंदगी में कढो, जिन में अहसासु न आहे न उहे पंहिंजी ज़िंदगी मां कढो। उहो इंसान ई न आहे न, उनखे गॾु खणण बि तव्हांजे लाइ माना मुसीबत आहे। उनखे गॾु न खणी घुमायो। तव्हां हिकु गुलाब जा गुल आहियो, ख़ूबसूरत, तव्हांजी ज़िंदगी हिकु ख़ूबसूरत आहे। तव्हांजी ज़िंदगी ख़ूबसूरत न उन्हनि जे करे तबाह थी वेंदी जेके अहसास वारा ई न आहिनि। हमेशह दोस्ती, उथणु वेहणु, खाइणु पीअणु उन्हनि सां रखो जिन में अहसासु हुजे। अहसासु सम्झो था न, माना उनखे ॾुख थिए त यार हीअ बि के माउ जो बचो आहे, इंसानु आहे। बाक़ी जिन में अहसासु न आहे त उहे तव्हां गॾु खणी घुमंदो त पोइ यादि रखो, पोइ तव्हांखे घोता बि पाणी में इहे ई खाराईंदा, घोता न पाणी में इहे ई खाराईंदा। यादि रखो, मुंहिंजे लेक्चरनि मां कुझु पिरायो, यकीन रखो न फ़ाइदे में वेंदो, फ़ाइदे में ईंदो, ख़ुदा जो कसम फ़ाइदे में वेंदो। हिकु हिकु लेक्चर तव्हांजे लाइ क़ीमती आहे, हिकु हिकु लेक्चर। हिन ते अमल कयो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी एॾी ख़ूबसूरत गुज़ारींदो, एॾी सुहिणी हसीन गुज़ारींदो जो तव्हां पाण सोचींदो त मां हिन मंज़िल ते पहुतो कीअं आहियां। सभ खां पहिरियों त पंहिंजी ज़िंदगी में जेके फालतू इहे बेअहसासी इंसान अथव न उन्हनि खे ॿुहारी पायो, ॿुहारी पाए शिमकार करे छॾियो उन जाइ ते, माना उहे नसुल ई उन्हनि जो न थिए हिते। जेकॾहिं ॿुहारी नथो पाए न त यादि रखजांइ, पोइ कॾहिं बि तुंहिंजा ख़्वाब सचा न थींदा जेसि ताणी इहे निमरूद तव्हां सां गॾु हूंदा जिन में अहसासु न हुजे। जज़ाक अल्लाह ख़ैर, मां सलाम।